घोटकीअ मां 2 महीना अॻु औरताणे आवाज़ में हिरखजी अगवा थियल 2 नौजवाननि खे घोटकी पुलिस कचे मां बाज़ियाब कराए वरितो आहे। ॻोठ शेर मोहम्मद जे रहवासी अमानुल्ला महर ऐं अल्ताफ महर खे घोटकी पुलिस कचे मां बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। एसएचओ घोटकी तुफेल भुट्टो ऐं एसएचओ ज़ाहिद मीराणी घोटकीअ जे ए सेक्शन थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांखे इतला मिलियो त जवाबदार घोटकीअ जे कचे मां मुगवी अमानुल्ला महर ऐं अल्ताफ महर खे ॿिए हंधि मुंतकिल करे रहिया हुआ त पुलिस बर वक्त पहुची ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो कयो, जंहिं जे नतीजे में फायरिंग बाद मुगवियनि खे ॾोहारियुनि खां बाज़ियाब करायो वियो आहे। हुननि चयो त मुगवियनि खे शाबान कोराई, पुनू लोलाई, परवीन जागीरानी ऐं ॿियनि अगवा कयो हो, जन मथां केस दाख़िल करे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। बाज़ियाब थियल अमानुल्ला महर ऐं अल्ताफ महर ॿुधायो त 2 महीना पहिरियों लुतुफ जागीराणीअ जे टोले औरताणे आवाज़ में फोन ते ॻाल्हाए अगवा कयो। हुननि चयो त धाड़ेल मारकुट पिणु कंदा हुआ। गुज़िरियल राति धाड़ेल असांखे ॿिए टोले वटि विकिरो करे रहिया हुआ त पुलिस पहुची धाड़ेलनि सां मुक़ाबिलो कयो ऐं पुलिस जी फायरिंग बाद धाड़ेलनि खां भॼी पुलिस वटि पहुतासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk